तालिबा में पाकिस्तान ऐं अफगानिस्तान के वफ़दन विच में ॻाल्हियूं जारी। सिफ़ारती ज़रियनि मूजिबि ॻाल्हियुनि जी मेज़बानी क़तरी इंटेलिजेंस सरबराह अब्दुल्ला बिन मोहम्मद अल ख़लीफ़ा करे रहियो आहे। पाकिस्तान अफगानिस्तान सां दहशतगर्द ग्रुपनि जी दुरंदाज़ी जे हिकु नुक़्ते एजेंडा ते ॻाल्हियूं करे रहियो आहे। पाक वफ़द जी क़यादत वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ ऐं अफ़गान वफ़द जी क़यादत दिफ़ाई वज़ीर मुल्ला याक़ूब करे रहियो आहे। तालिबान रिजीम अफगानिस्तान में पाकिस्तान से हमलो कंदड़ प्रॉक्सीज़ के लगाम दे पाकिस्तान का बुनियादी मसला आलमी उसूलन मूजिब बराबरी ऐं गॾियल एहतराम की बुनियाद ते हल कयो। असां अवां जी बुनियाद बयानबाज़ी से ख़ूब सदा न थींदासीं। कंहिं भी किस्म की नंढी अगराई जो भी फ़ैसिलाइतो जवाब ॾींदासीं। दुश्मन पाक फ़ौज ऐं अवाम विच में विछोटू पैदा करण चाहे थो। ऑपरेशन बुनियाद मरसूस से क़ौम जो पाक फ़ौज ते एतमाद वधीक मज़बूत थियो। भारत तरफा पाकिस्तान ते बेबुनियाद इल्ज़ाम मढ़िया विया। पाकिस्तान की हथियारबंद फ़ौज क़ौम की हिमायत से सरहदुनि जो दिफ़ा कयो। भारत जा हथ टोकिया सबूत पेश करण अलामत है तो भारतीय हुक्मरान जमायत पंहिंजनि ख़ुदनि मक़सदनि लाइ दहशतगर्दी के सियासी रंग ॾिनो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो पाकिस्तान मिलिट्री अकेडमी में पासिंग आउट परेड तकरीब के खिताब। संदस चवण है तो अज़ली दुश्मन खिलाफ इंतहाई पेशेवराने अंदाज में कार्रवाई कंदे राफेल जहाज़न के गिरायो। दुश्मन के S-400 सिस्टम समेत केतरनि ई बेसिस के निशान बनायो। पाकिस्तान अदद तौर ते वॾे दुश्मन खिलाफ पंहिंजे वाज़े फतेह जे करे आलमी बिरादरी जो वक़ार ऐं दाद हासिल कयो। पाकिस्तान जो दिफ़ाई नज़रियो क्रेडिबल डिफेंस ऐं दाइमी तैयारी ते ॿधल आहे, जंहिंमें समूरियुनि सलाहियतुनि जो अहातो कयो वियो आहे। 48 कलाकनि जी डिघी जंगबंदी दौरान अफगानिस्तान में आयल ख़ारजी दहशतगर्दनि पाकिस्तान में केतिरा ई हमला करण की कोशिश कई, पर सिक्योरिटी फोर्सिस की असराइती जवाबी कार्रवाई में 100 खां वधीक दहशतगर्द मारिया विया। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त गुल बहादुर ग्रुप की ख़ारजी दहशतगर्दनि खिलाफ़ टारगेटेड ऑपरेशन में घट 60 खां 70 दहशतगर्द मारिजी विया। गुल बहादुर ग्रुप के ख़ारजी दहशतगर्दनि शुमारी वज़ीरिस्तान में एक गाड़ी ते IED से हमलो कयो, जंहिंमें एक सिपाही समेत केतिरा ई शहरी शहीद ऐं ज़ख़्मी थिया। बनू में सिक्योरिटी फोर्सिस की ऑपरेशन में 2 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब KP के इलाइक़े मुगल कोट सेक्टर में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान तारिक हिची ग्रुप के अगवान तारिक हिची ऐं संदसि साथी अकीमुल्ला उर्फ टाइगर मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि खां वॾी मिक़दार में हथियार वठ। तारिक हिची जी दहशतगर्दी लाइ जुड़ियल तंज़ीम गुज़िरियल 2 सालनि खां दहशतगर्द कार्रवाइयुनि में सरगर्म हुई। इहो ग्रुप फितनल ख़ारिज तालिबान लाइ भत्ताखोरी ऐं अफगानिस्तान का पाकिस्तान दहशतगर्दनि जी अगराई में सहूलत कारी में भी मुलविस हुई। आई चंद ॾींहंनि जी जंग में पाकिस्तान के शानदार फतेह हासिल थी। भारतीय क़यामत ताईं हिन शिकस्त के विसारे नथो सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे पाकिस्तान मुआशी ऐं दिफ़ाई मैदान में वॾी कामयाबी हासिल कई आहे। 1 साल ऐं 6 महीननि में मुल्क ॾेवाले थियण जी कंधी तां ॿाहिरि निकिरी आयो आहे।